नाज़िम कक्कड़ लग जवाबदार काढ़े इल्ज़ाम है पंहिंजी भेण ऐं नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल रज़ाक हिंगोरो। जी अब्दुल रज़ाक, छा तफ़सील आहिनि? जी अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कक्कड़ थाणे जे हद ॻोठ फ़कीर मोहम्मद ब्राह्मणी में मुबीना कारोकारी जे इल्ज़ाम हणी जवाबदार मीर पुट अली गौर ब्राह्मणी फायरिंग करे पंहिंजी नौजवान 16 साला गैर शादीशुदा हीरा भेण खे क़त्ल करे छॾियो। जॾहिं त कक्कड़ शहर बाईपास मेन रोड इंडस हाईवे ते दुकान ते वेठल मथां हमलो करे ॾिनो, जंहिंमें नौजवान आसिफ ब्राह्मणी ऐं ॻोठ खूह वारा कलोड़ा वासी महबूब अब्बासी मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में ॿई नौजवान सख़्त ज़ख़्मी थी पिया ऐं फायरिंग कंदड़ जवाबदार वाक़िए वारे हंधां फरार थी वियो। होॾां कक्कड़ पुलिस ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ लेटर ॾेई दादू अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जिते ज़ख़्मनि जा ताब न सहंदे नौजवान आसिफ ब्राह्मणी फौत थी वियो। कक्कड़ पुलिस फोती नारी जो लाश बालके अस्पताल मां पोस्टमार्टम लाइ अस्पताल खणाई विया। राब्ते कंदे कक्कड़ पुलिस ॿुधायो त वाक़िए बाद जवाबदार फरार थी वियो आहे। वाक़ियो कारोकारी लॻे थो। जी अब्दुल रज़ाक, तव्हांजी महिरबानी।